अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। हल्लासी हेडलाइंस तरफ़। कोरोना वायरस जा केस वधण सबब पंजाब के मुतासिर इलाइक़नि में मुकम्मल लॉकडाउन जो फैसलो। 1 अप्रैल का समूरी इंडोर ऐं आउटडोर सरगर्मियुनि ते पाबंदी लागू हूंदी। हफ़्ते में 2 ॾींहं दुकान बंद रहंदा। कारोबार शाम जो 6 वॻे ताईं खुलियल रहंदो। मेट्रो ऐं मास ट्रांसिट बंद करण जो बि फैसलो कयो वियो। पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जो चवणु आहे त मुआशी सरगर्मियूं बंद न करे रहिया आहियूं। 12 खां वधीक शरह वारनि इलाइक़नि में लॉकडाउन हूंदो। SOPs ते सख़्ती सां अमल करणु पवंदो। मुल्क अंदर कोरोना वायरस की 3 लहर संगीन सूरत हाल इख्तियार करे वरती। कोरोना विघे वधीक 41 मरीज फौत। 4555 नवा केस रिपोर्ट। फौतन जो अंक 14,256 ऐं मजमूई केसिस जो अंक 6,59,211 ताईं पहुची वियो। फॉल केसिस जो अंक 46,663 आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना के हाकारी केसिस की शरह 11.2% रही। NCOC जो इजलास अॼु ॿीहर थी रहियो आहे। बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट के मामले ते मुशावरत कई वेंदी। सालेपट में कतल थियल सहाफ़ी अजय लालवाणी के केस में गिरफ्तार मुख्य जवाबदार रज़ा शाह ऐं अकबर मंगलियो जा एतराफ़ी बयान साम्हूं अची विया। जवाबदार रज़ा शाह जो चवणु आहे त अजय कुमार ब्याज ते 3 लाख रुपया वरिता जेके वापसि न थिया। पैसा घुरण ते अजय कुमार धमकियूं ॾिनियूं त ब्याज के केस में फासाईंदसि। अजय कुमार के ख़ानदान मूंखे 2014 में चोरी के इल्ज़ाम हेठि गिरफ्तार करायो। अकबर मंगलियो एतराफ़ी बयान में चयो आहे त 1.5 लाख रुपया वठी अजय खे क़त्ल करण जो मंसूबो चोड़ियो हो। 15 ॾींहंनि ताईं अजय कुमार की रेकी कई हुई। जाने मीरानी ऐं मुस्तफ़ा मीरानी सां गॾिजी अजय खे गोलियूं हयूं। सिंध हाई कोर्ट सखर बेंच बहरापुर के शहीद सहाफ़ी अजीज मेमन के कतल केस में गिरफ्तार जवाबदार की जमानत वाली दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ ॿिनि जवाबदारनि ज़फ़र सैतो ऐं अमीर बख्श उर्फ़ अमीरो की जमानत वाली दरख्वास्त रद्द कई। मक़तूल के भाउ हफ़ीज़ मेमन जो चवणु आहे त जवाबदार पंहिंजा भाउ खे क़त्ल कयो। हाणे असांखे मौतबान धमकियूं मिली रहियूं आहिनि। कोटलालू जो मेरान हाईवे ते हाउन ॾारींदड़ हादसो। मुसाफ़िर बेन जो मोटरसाइकिल की टक्कर। हादसे में फौती शागिर्दनि जो अंग छती वियो। एक ज़ख़्मी बांधी अस्पताल मुंतक़िल। फौतन में हुबदार बरसात अलीजान ज़फ़र अली मुज़फ़र मरी ऐं इम्तियाज़ मरी शामिल। अस्पताल की एम्बुलेंस ख़राब हुजण करे फौतन के वारसनि ऐं शहरनि जो क़ौमी शायरा ते एहतिजाज थी धरणो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कोटलालू वाक़े जो नोटिस वठी छॾियो। चूंडियल नुमाइंदे DC ऐं SSP खे मुतासिर ख़ानदान की मदद करण जी हिदायत। लाड़काने भरसा कोट महराब खान शाहणी में शाहणी बिरादरी की बिंदरियुनि में झेड़ो। गोलियूं लॻण सबब औरत सानिया मारिजी वई। न्यू सईदाबाद लगो शेर खान जमाली में ज़मीन की मालिकी था। जमाली बिरादरी की बिंदरियुनि में झेड़ो। 22 ॼणा ज़ख़्मी। कणिक ते लाबारे दौरान लठियुनि ऐं कुहाड़े जो इस्तेमाल। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। नूरियाबाद में जो सुपर हाईवे ते मुसाफ़िर बेन जो कार से टक्कर। हादसे के नतीजे में बाड़ी आलिया ऐं आसपास शेख पहुची वई।
ऐं लाड़काणे जे मॉडल कोर्ट कतल जो दोस्त साबित थियण ते ॿिनि जवाबदार भाइरनि खे उमिरि कैद ॿ लख रुपया ॾियण जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत नौजवान मोहम्मद हाशिम मीरभर जो खून साबित थियण ते ॿिनि जवाबदार भाइरनि रहमतुल्ला खखराणी ऐं नमतुल्ला खे सज़ा ॿुधाए छॾी। ऐं शब बारात अॼु मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वेंदी। कोरोना वायरस सबबि इज्तिमाउनि ते पाबंदी लागू। आलमनि पारां अवाम खे घरनि में ई इबादत करण जी अपील।